साईं, ही तव्हां छा पिया चओ? ज़ीनत जो बयान ॾेई कमदार धणी बख्श जा तराई कढी छॾिया। हाणे खान बहादुर जे साम्हूं कहिड़ो मुंहुं खणंदो? धणी बख्श जे पेरनि हेठां न ज़मीन रही आहे न वरी सर मथां आसमान। तव्हांखे चाचा धणी बख्श जी फिकर आहे, इहो नथा ॾिसो त मुंहिंजो छा थींदो अम्मी? इहा ॻाल्हि त मुंहिंजे ज़हन मां ई निकिरी वई। साईं, शेरोज़ खान त असांजे तवक़ो जे बरख़िलाफ़ आजू बाजू थी रहियो। हाणे चांडोकीअ सां हुनजो संग टोड़ण लाइ कहिड़ो बहानो कजे साईं? मुश्किल आहे मेरन सां। हिकु दफ़ो छोकिरी कंहिंजे नाले थी वञे त उनजो नंग थी वेंदी आहे। माण्हू नंगनि जे मथां जानू ॾींदा बि आहिनि, जानू वठंदा बि आहिनि। इन जो मतलब तव्हां मूंखे बर्बाद करण लाइ उनजे हवाले करे छॾींदा? शहरोज़ खान नाले उन वहशी जानवर जे जंहिंजो शायद मिस्कीन ज़ीनत जे खून मां ड्रो न थियो आहे। सबूर कर थिए, का न का वाट निकिरी ईंदी। हूअं बि तूं का निंधण की कोन्हे। रुखसार जी ॻाल्हियुनि में अची मूं पंहिंजो पाण सां छा करे छॾियो? तूं चांडोकी खे कूड़ा दिलासा न ॾे। शेरोज़ खान खां संग टोड़ण का आसान ॻाल्हि न आहे। खान बहादुर खे हाणे केरु चवंदो त पंहिंजे पुट जे मुंहं तां हथ खणे? साईं, मुंहिंजी धीअ सां धोखो थियो आहे। मुंहिंजी हिकु मासूम न्याणी हिकु मक्कार वॾेरी जे चवण में अची वई। तव्हां मुंहिंजो फोन छो न पियो खणो मैडम? छा मूं सां ॻाल्हाइण जी तव्हां में इख़लाक़ी जुरत न आहे? अफ़सोस, तव्हां जे चवण में अची मूं पंहिंजो पाण खे बर्बाद करे छॾियो। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।